भारतीय अदाकारा डांसर ऐं मॉडल राखी सावंत गुज़िरियल कुझु वक़्त खां पंहिंजी शादी जे करे तकरारनि में रही आहे। 45 सालनि जी हीअ अदाकारा डिघे वक़्त खां शोबिस इंडस्ट्री सां वाॻियल आहे ऐं हिंदी खां सवाइ ॿियनि ॿोलियुनि जी फिल्मुनि में बि कमु करे चुकी आहे। ताज़ो हिन मुसलमान थी आदिल दुरानी सां शादी कई हुई, जंहिं बाद ॿिन्ही इंस्टाग्राम ज़रिए शादीअ जी तस्दीक कई, पर बाद में राखी सावंत आदिल दुरानी ते धोखेबाज़ीअ जो इल्ज़ाम हणंदे खेसि छॾण जो ऐलान कयो हो। राखी सावंत खे बॉलीवुड जी तकरारी अदाकारा सम्झियो वेंदो आहे ऐं हू केतिरा ई अहिड़ा कारनामा अंजाम ॾेई चुकी आहे जंहिंजे करे हेडलाइंस में रहंदी आहे। हू समाजी कमनि में बि अॻु भरी रही आहे ऐं हिक भेरे त हुन अवामी ख़िदमत जे नाले ते पंहिंजे जिस्म जा हिसा अतियो करण जो बि ऐलान करे छॾियो हो, जंहिं बाद सॼे भारत में थरथलो मची वियो हो। अहिड़ो ऐलान हुन हिक वीडियो बयान में कयो हो। राखी जो चवणु हो त हू मुआशिरे जी ख़िदमत ऐं माण्हुनि सां मोहबत जे जज़्बे तहत पंहिंजे जिस्म जो मथियों हिसो अतियो करे रही आहे। संदसि चवणु हो त मुआशिरे में कुझु माण्हू पंहिंजूं अखियूं अतियो कंदा आहिनि ऐं कुझु फिफड़ ऐं गुर्दा, पर मां चाहियां थी त माण्हुनि में प्यार वंडियां, इन लाइ मां पंहिंजे जिस्म जा ख़ासि उज़वा अतियो करण जो फ़ैसिलो कयो आहे। मूंखे ख़बर नाहे त इन्हनि खे केरु वठणु चाहींदो ऐं इन्हनि खे उहे कीअं मिलंदा, पर मां पंहिंजे फ़ैसिले मां ख़ुशि आहियां। कुझु माण्हुनि तरफ़ां राखी सावंत जे अहिड़े ऐलान जी आजियां कई वई हुई, पर घणनि संदसि फ़ैसिले ते तनक़ीद कई ऐं सोशल मीडिया ते दिलचस्प तबसरा कया। ख़्यालु रहे त इन खां अॻु राखी एतिराफ़ करे चुकी हुई त हुन शोबिस कैरियर खां अॻु ई जिस्म जे कुझु हिसनि जूं सर्जरीज़ करायूं हुयूं। माण्हुनि संदसि अहिड़ियुनि दावनि खे कूड़ करार ॾिनो हो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk